फेसबुक में फायदे खां ज्यादातर नुकसान ऐं वरी नओं नस्ल पपजे गेम लय हैरान ऐं वरी नओं नस्ल पपजी गेम लय हैरान फेसबुक में फायदे खां ज्यादातर नुकसान ऐं वरी नओं नस्ल पपजी गेम लय हैरान सारी सारी रात जागी नेट में आहे गरक सारी सारी रात जागी नेट में आहे गरक ॾींहुं सारो निंड में गफ़लत अंदर गलतान ॾींहुं सारो निंड में गफ़लत अंदर गलतान ऐं वरी नओं नस्ल पपजी गेम लय हैरान फेसबुक में फायदे खां ज्यादातर नुकसान ऐं वरी नओं नस्ल पपजी गेम लय हैरान तारक दुनिया लगो पियो आहे हर हिक मर्द ज़न तारक दुनिया लगो पियो आहे हर हिक मर्द ज़न मुंह मोबाइल में विझी बदमस्त थियो इंसान मुंह मोबाइल में विझी बदमस्त थियो इंसान ऐं वरी नओं नस्ल पपजी गेम लय हैरान फेसबुक में फायदे खां ज्यादातर नुकसान ऐं वरी नओं नस्ल पपजी गेम लय हैरान कढल गल यूट्यूब जे आहे नंढो पोढ़ो जवान कढ लगल यूट्यूब जे आहे नंढो पोढ़ो जवान कढ लगल यूट्यूब जे आहे नंढो पोढ़ो जवान कढ लगल यूट्यूब जे आहे नंढो पोढ़ो जवान जंहिंमें बुछड़ाई फहाशी आ वॾो अरमान जंहिंमें बुछड़ाई फहाशी आ वॾो अरमान ऐं वरी नओं नस्ल पपजी गेम लय हैरान फेसबुक में फायदे खां ज्यादातर नुकसान ऐं वरी नओं नस्ल पपजी गेम लय हैरान ऐं वरी नओं नस्ल पपजी गेम लय हैरान जंहिंखे तंहिंखे सेल्फी जंहिंखे तंहिंखे सेल्फीअ जी आलगी पई वठां जंहिंखे तंहिंखे सेल्फीअ जी आलगी पई वठां सेल्फीअ खां को बचल हूंदो नहीं इम्कान ऐं वरी नओं नस्ल पपजी गेम लय हैरान फेसबुक में फायदे खां ज्यादातर नुकसान ऐं वरी नओं नस्ल पपजी गेम लय हैरान कहीं रखियो फोटू त ॿिया तारीफ़ में वाह वाह कंदा कहीं रखियो फोटू त ॿिया तारीफ़ में वाह वाह कंदा सादे चेहरे खे बि चवंदा वाह जो ही जवान ऐं वरी नओं नस्ल पपजी गेम लय हैरान फेसबुक में फायदे खां ज्यादातर नुकसान ऐं वरी नओं नस्ल पपजी गेम लय हैरान ॿियो बि बदिले में खुशामद उन जे फोटूअ ते कंदो ॿियो बि बदिले में खुशामद उन जे फोटूअ ते कंदो खुद सनाई कमु इहो ॿिए खां वठणो आसान
ऐं वरी नओं नस्ल पपजी गेम लए हैरान आ। फेसबुक में फ़ाइदे खां ज़्यादातर नुक़सान आ, ऐं वरी नओं नस्ल पपजी गेम लए हैरान आ। हर को बक बक थो करे इस्लाम ते ईमान ते, हर को बक बक थो करे इस्लाम ते ईमान ते। पाण खे ॾाहो थो समझे तोड़े जो नादान आ, पाण खे ॾाहो थो समझे तोड़े जो नादान आ। ऐं वरी नओं नस्ल पपजी गेम लए हैरान आ। कौम काॾे थी वञे कुझु सोचजे सैयद रफ़ीक, कौम काॾे थी वञे कुझु सोचजे सैयद रफ़ीक। हर शऊरी सोच खे कहिड़ो इहो ख़फ़क़ान आ, हर शऊरी सोच खे कहिड़ो इहो ख़फ़क़ान आ। ऐं वरी नओं नस्ल पपजी गेम लए हैरान आ। फेसबुक में फ़ाइदे खां ज़्यादातर नुक़सान आ, ऐं वरी नओं नस्ल पपजी गेम लए हैरान।